इंडस द लॉस्ट सिविलाइजेशन, सिंधु हिकिड़ी विञायल सभ्यता। दुनिया जी क़दीम तरीन ऐं अज़ीम तरीन सभ्यता जंहिंमें न बादशाह जो तस्वुरु मिले थो न ई ग़ुलामी जो। हीअ हिकु हथियारनि खां पाक ऐं लामज़हब अख़लाक़नि जे उसूलनि ते क़ाइमु दुनिया जी पहिरीं अज़ीम तहज़ीब हुई। अॼु जो सिंधी समाज हिन तहज़ीब ऐं सक़ाफ़त खां कोहें दूर बीठल आहे ऐं उन खां अणवाक़िफ़ आहे। हिन तहज़ीब खे सभ खां पहिरियनि आर्यन अची तबाह कयो ऐं उन खां पोइ हीअ तहज़ीब ईराननि हमलेआवरनि, इंडो ग्रीक हमलेआवरनि ऐं अरब हमलेआवरनि जे घोड़नि जे सुंभनि हेठां लताड़जी वई। पर छा तहज़ीबूं ऐं सक़ाफ़तूं बि फ़तेह थींदियूं आहिनि? धरती थोरे टाइम जे लाइ फ़तेह करे सघिजे थी, पर सक़ाफ़तूं ऐं तहज़ीबूं कॾहिं फ़तेह न आहिनि थींदियूं। चारवाकास केरु हुआ? सिंध में पहिरीं फ़िक्री रेनेसेंस कंहिं ऐं कॾहिं आंदी? सिंध में जेके 5 अज़ीम ऐं वॾा तारीख़ी फ़ैसिला हुआ उहे कहिड़ा हुआ? ऐं मोहम्मद बिन क़ासिम राजा ॾार खां वेंदे घणो कुझु। इंडस द लॉस्ट सिविलाइजेशन में